जामशोरो मां वाक़ई अपडेट कंदासीं। महरान यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि पारां सिंध जे वॾे वज़ीर खे ख़त लिखण वारो मामिलो। इन हवाले सां वाक़ई आगाह कयूं त यूनिवर्सिटी जा उस्ताद, ऑफिसर ऐं मुलाज़िम वाइस चांसलर जी हिमायत में मैदान में अची विया आहिनि। वाइस चांसलर डॉक्टर असलम उकेली ते लॻायल इल्ज़ामनि खे कूड़ो करार ॾिनो वियो। जामशोरो मां इहे ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, जिते अॻवाननि जो चवणु हो त डॉक्टर असलम उकेली जे दौर में महरान यूनिवर्सिटी तमामु घणी तरक़ी कई आहे। इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। महरान यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि पारां सिंध जे वॾे वज़ीर खे ख़त लिखियो वियो हो ऐं इहो चयो वियो हो त डॉक्टर असलम उकेली मथां तमामु करप्शन जा इल्ज़ाम आहिनि ऐं जांच बि जारी आहे। महरान यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि पारां सिंध जे वॾे वज़ीर खे ख़त लिखण वारो मामिलो जॾहिं साम्हूं आयो त यूनिवर्सिटी जा उस्ताद, ऑफिसर ऐं मुलाज़िम वाइस चांसलर जी हिमायत में मैदान में अची विया आहिनि। अपडेट्स मालूम कयूं था ज़ुहैब सोलंकी खां। ज़ुहैब, छा अपडेट्स आहिनि वधीक? जी बिल्कुल शायद कुछ ॾींहं अॻु महरान यूनिवर्सिटी जे कुछ मुलाज़िमनि पारां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ख़त लिखियो, जंहिंमें मुलाज़िमनि सिंधी महरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर असलम उकेली ते मुबैना करप्शन ऐं ॿियनि इंतज़ामी मामलनि बाबति वॾे वज़ीर खे आगाह कयो हो। जंहिंखां पोइ हाणे महरान यूनिवर्सिटी जा उस्ताद, ऑफिसर ऐं मुलाज़िम वाइस चांसलर जी हिमायत में साम्हूं अची विया आहिनि। टिनी स्टेक होल्डरनि जो चवणु आहे त वॾे वज़ीर खे लिखियल ख़त में वाइस चांसलर प्रोफेसर असलम उकेली ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया आहिनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हिननि जो चवणु आहे त डॉक्टर असलम उकेली जे दौर में यूनिवर्सिटी तमामु घणी तरक़ी कई आहे। ही ख़त जेको आहे सो वाइस चांसलर जी साख खे मुतासिर करण लाइ लिखियो वियो आहे। हिननि जो वधीक चवणो त ख़त में जिन मुलाज़िमनि जा नाला लिखियल आहिनि उहे या त सज़ा याफ़्ता आहिनि या वरी हुननि ख़िलाफ़ कोर्ट में केस ऐं इंक्वायरियूं हलंदड़ आहिनि। कुझु त महरान यूनिवर्सिटी जा मुलाज़िम ईंदा आहिनि। हिननि मुतालबो कंदे चयो आहे त इन सॼे मामले जी जांच लाइ हिकु इंक्वायरी क़ाइमु कई वञे जेका इन मामले जी जांच करे। जी, वॾी महिरबानी ज़ुहैब सोलंकी अपडेट करण जे लाइ।